नवंदर वेझो छित ते सुम्हण तां क़तल थियल नौजवान जे वारिसनि रतोदेरो रोड ते धरणो हुयो। ॻोठ तकी खटियाण वासी इमरान खटियाण जे वारिस औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ धरणो हुयो। पुलिस इमरान खटियाण क़तल केस में नामज़द 3 मां हिक जवाबदार ख़ालिद खटियाण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। नवंदेरो वेझो छित ते सुम्हण तां क़तल थियल नौजवान जे वारिसनि रतोदेरो रोड ते धरणो हणी छॾियो आहे। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहे? जी मेहताब, नवंदेरो भरिसां घड़ी मुताबिक़ थाने जी हद में कोर्ट तकी खटियाण में छित ते सुम्हण तां क़तल कयल नौजवान जा कातिल 36 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं करे मक़तूल जे वारिसनि एहतिजाजी धरणो हणी टायरनि खे पाईंदे रोड ब्लॉक करे छॾियो आहे। एहतिजाज में शामिल मक़तूल जे वालिद गुलाम मुर्तज़ा खटियाण, वालदा ज़रीना, शाहिद वसीम ऐं मक़तूल जे 5 मासूम ॿारनि समेत रोड ब्लॉक कयो। उन मौक़े ते उन्हनि जो चवणु हो त घड़ी मुताबिक़ पुलिस 36 ॾींहं गुज़रण बावजूदि मुंहिंजे बेगुनाह क़तल कयल पुट जा कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं जवाबदार असांखे राजूरी करण लाइ दबाव विझी रहिया आहिनि, जॾहिं त बासरनि जी मुदाख़लत ते पुलिस बि जवाबदारनि सां पुठ बणियल आहे। उन्हनि पुलिस जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुट जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी मेहताब। ठीकु आहे नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।